फीफा वर्ल्ड कप 2026 जी शुरूआति मेज़बान मेक्सिको जी शानदार फतह सां थी, जिते एस्टिका स्टेडियम में खेॾियल इफ़्तिताही मैच में मेक्सिको ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई छॾी। मैच जे शुरूआति खां ई मेक्सिको जारिहाणी रांदि ॾेखारी ऐं मुसलसल ॾखण अफ्रीका जे दिफ़ा ते दॿाउ वधाईंदो रहियो। होम ग्राउंड ऐं हज़ारे मैदान जी ज़बरदस्त सपोर्ट मेज़बान टीम जे हौसले खे वधीक बुलंद करे छॾियो। वर्ल्ड कप 2026 जो पहिरियों गोल क़िनयोनिस कयो, जंहिंखां पोइ ॾखण अफ्रीका मैच में मुकमल तौर ते वापसी न करे सघी। हेडिंजरी खां पोइ वापसी कंदड़ राहुल हिमेन्स बि बहितरीन रांदि पेश कई ऐं पंहिंजे टीम लाइ अहम गोल स्कोर कयो। अॼोके मुक़ाबले में 3 रेड कार्डनि जो इस्तेमालु थियो, जंहिंमें ॾखण अफ्रीका जे सतोलिए ज़वाना खे रेड कार्ड ॾेखारिया विया। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त 2022 जे सॼे वर्ल्ड कप में सिर्फ़ 4 रेड कार्ड ॾिना विया हुआ, जॾहिं त हिते पहिरीं मैच में 3 रांदीगरनि खे रेड कार्ड मिलिया। इफ़्तिताही मैच हिकु भेरो ॿीहर साबित करे छॾियो त फुटबॉल खे दुनिया जी सभ खां मक़बूल रांदि छो सॾियो वेंदो आहे। तेज़ रफ़्तार रांदि, जज़्बाती माहौल ऐं मैदान जे जोश हिन मैच खे यादगार बणाए छॾियो। हाणे नज़रूं ॾखण अफ्रीका जे ईंदड़ मैचुनि ते हूंदियूं, जिते उनखे कोरिया ऐं चेकिया जहिड़ियुनि टीमुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ॾिसणो इहो आहे त पहिरीं शिकस्त खां पोइ ॾखण अफ्रीका जी टीम हाणे कहिड़ी तरह वापसी कंदी।